द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 168। अॼु जा सिंधी अखर आहिनि हॾो या कंडो, हिसे रसी, नफ़े जो हिसो या बख़्शीश, हॾाऊं, हॾेदार या हॾा हुजणु, किताब या पोथी, किताबी या किताबदान। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। शरीर जा हॾा कमज़ोर थियणु ऐं पुठीअ जो कंडो मामूली झुकणु ॿुढापे जूं निशानियूं आहिनि। कारखाने में सीड़प करण वारनि इन्वेस्ट करण वारनि खे नफ़े मां हिसेदारी मिलंदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। मच्छी खाइण वक़्तु हॾाए शरीर मां मांस धार करे खाधो वेंदो आहे। ज्ञान जे लिखियल भंडार खे किताब या पोथी चइबो आहे। हाणोके तइलीमी सिरिश्ते में विद्यार्थीअ जे किताबी ज्ञान हासिल करण ते वधीक ज़ोर आहे। सिंधियत सुहिणी रहे।